जी प्रेस क्लब ॾिसो त ही अवामी प्रेस क्लब आहे। हिते आवाम जा मसइला हल कया वेंदा आहिनि ऐं इन जे खे बाक़ाइदे ठहणु खपे ऐं इन जो जेको कमु रहियल आहे ऐं जेको कम जे लाइ पैसा मिलिया आहिनि त इन खे मुकमिल कयो वञे त बहितर आहे। अगरि जेकॾहिं इन में का कोताही थी त उहा असां बर्दाश्त न थींदी ऐं जेका उहो दोस्तनि ऐं मीडिया वारनि जेको सॾु ॾिनो आहे इनशा अल्लाह ताला उन में कारकुन समेत भरपूर हिसो वठंदासीं। जी ॾिसो त मटियारी में पहिरीं जेको असां इमदाद शाह जामोट साहिबु हो, जीअं उन पार्टी छॾी अलविदा करे पीपल्स पार्टी में हलियो वियो, पोइ उन खां पोइ असां तमामु सुठी महिनत कई ऐं उन खां पोइ असां तंज़ीम पंहिंजी ठाही, यूसियूं ठाहियूं, टाउन ठाहिया, तलका ठाहिया, काफ़ी कमु कयो हुअसीं। पोइ उन खां बाद में इलेक्शन थी, उन इलेक्शन में बि असां हिसो वरितो ऐं PS 59 ते मां पाण कैंडिडेट हुउसि, मां PS 59 जो कैंडिडेट हुउसि। उन खां पोइ वरी बि असांजी तंज़ीम शुरू थी त तंज़ीम में मां जनरल सेक्रेटरी रहियुसि ऐं रमेश कुमार मंगलानी साहिबु प्रेसिडेंट हो ऐं उन खां बाद में वरी जेका तंज़ीम ठही उन में मां प्रेसिडेंट रहियो आहियां। 2 चकर प्रेसिडेंट रहियो आहियां, 1 चकर मां जनरल सेक्रेटरी रहियो आहियां। जेको हिन वक़्तु जेका तंज़ीम ठाही वई असांखे डीनोटिफाइड कोन कयो वियो, न कि असांखे को लेटर ॾिनो वियो ऐं असांजो हलान क नोटिफिकेशन जेको निकितल आहे सो मर्कज़ मां निकितल आहे, सैफुल्ला नियाज़ीअ पंहिंजो इस्लामाबाद मां नोटिफिकेशन कढियो ऐं हिननि दोस्तनि वरी हिते छा कयो, रीजन मां असांखे को बि लेटर न इशू कयो वियो ऐं हिननि पंहिंजा माण्हू तंज़ीम में खया आहिनि जेके बिल्कुलु उनखे का तंज़ीम हलाइण जो को न ढंग आहे न को ढंग आहे ऐं न की को तंज़ीम में रहिया आहिनि, न की उन्हनि खे PTI तंज़ीम जे तंज़ीम जी को हुनजो आइन जी उनखे ख़बर आहे, न की को उनखे मंशूर जी ख़बर आहे ऐं अहिड़ा माण्हू असांजे तंज़ीम में आंदा विया आहिनि जेके हथ सां वठी पार्टी खे नुक़सानु पहुचाए चुका आहिनि। ऐं हाणे ॾिठो वञे थो त जेके असांजे हिकु तंज़ीम मेन उहिदे ते रहे उहो जेकॾहिं 2 महीना पहिरीं या पंहिंजो तंज़ीम में इन थियण खां पहिरीं इमरान ख़ान खे गारियूं ॾिए, छा तव्हांजे ख़्याल में उहो माण्हू असांजे तंज़ीम जो थी सघे थो? साईं ॾिसो न त सहाफ़ी या मीडिया वारा असांजा पंहिंजा आहिनि ऐं उन्हनि खे त केरु पंहिंजी नथो चई सघे, पर ॾिसो ही जेकर तंज़ीम में वेही करे जेकॾहिं अहिड़ियूं हरकतूं कनि त छा इहे तंज़ीम जे लाइक़ु आहिनि? भला ऐं जनरल सेक्रेटरी ऐं इंफॉर्मेशन सेक्रेटरी सीनियर नायब सदर जिन सहाफ़ियुनि जे बारे में नाजाइज़ ग़लति हरकत कई आहे उनजी असीं मज़म्मत कयूं था। ईअं न थियणु खपे। सहाफ़ी असांजा भाइर आहिनि, सहाफ़ी अवाम जा नुमाइंदा आहिनि ऐं उनजो साथ ॾियणु असांजी फ़र्ज़ु आहे ऐं उन्हनि खे जेको कुझु ईअं चवे त उहो त बदकिरदार माण्हू आहे, उनखे तंज़ीम में रहण जो को बि हक़ न आहे। पुराणा जेके नज़रियाती असांजा दोस्त कारकुन जेके कुझु साइड ते आहिनि त उन्हनि खे मां चवणु थो चाहियां त उहे मायूस न थियनि। इंशा अल्लाह ताला ॾींहुं परे न आहे ऐं इहे साॻिया तंज़ीम में ईंदा, इन्हनि खे इहे तंज़ीम हलाईंदा, उहो ॾींहुं परे न आहे ऐं इंशा अल्लाह ताला मथे क़यादत सां ॻाल्हियूं हलनि पियूं त असांजी पार्टीअ खे पहिरीं बि हलायो आहे, हाणे बि असां ई हलाईंदा।